ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। बलोचिस्तान जे इलाइक़े मंगसर में हथियारबंदनि 4 पोरियतनि खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े मंगसर में हथियारबंदनि 4 पोरियतनि खे क़त्ल करे छॾियो। इतला ते पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस वाक़े वारे हंधि पहुची विया। मारिजी वियलनि में मुनव्वर हुसैन, ज़ीशान, दिलदौर ऐं मोहम्मद अमीन शामिल आहिनि। अवां खे आगाह कंदासीं। बलोचिस्तान मां ब्रेकिंग न्यूज़ आहे। मंगसर वारे इलाइक़े में हथियारबंदनि गोलियूं हणी 4 पोरियतनि खे क़त्ल करे छॾियो। सादिकाबाद वासी 4 पोरियतनि खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल कयो। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सादिकाबाद वासी 4 पोरियतनि खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला ते पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस वाक़े वारे हंधि पहुची विया। लाश अस्पताल मुंतक़िल कया पिया। बलोचिस्तान जे इलाइक़े मंगसर में अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी 4 पोरियतनि खे क़त्ल करे छॾियो। सादिकाबाद वासी 4 पोरियतनि खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल कयो। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। ॿुधायो पियो वञे त मारिजी वियलनि में सादिकाबाद वासी मुनव्वर हुसैन, ज़ीशान, दिलदौर, मोहम्मद अमीन शामिल आहिनि। अवां खे आगाह कंदासीं। बलोचिस्तान जे इलाइक़े मंगसर में हथियारबंदनि 4 पोरियतनि खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे।